परदेसी इंसान सब खां पहिरियों तो उन वक़्त में हार मञी वेही रहंदो आहे जॾहिं पंहिंजा रवैया लहजा चेंज करे ॻाल्हाईंदा। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं परदेसी सां को अहिड़े तरीक़े ॻाल्हाए उहो वीचारो निंड बि सुकून जी न करे, कम ते वञे त बि सुकून न हूंदुसि। उन ई इंसान ॾे फोकस हूंदुसि, उन ई इंसान ॾे दिमाग़ हूंदुसि। हिकिड़ा त अहिड़ा बि आहिनि, ख़ुदा जो कसम, जंहिंजी जेतिरी पघार हूंदी उन पघार मां बि 300 रुपया रखंदा, पंहिंजे लाइ ॿिया मोकिलींदा होॾे। चई 300 रुपया तूं छो रखिया आहिनि एतिरा, 300 रुपया छो रखिया अथई? मुंहिंजे साम्हूं हुजो त मां ईअं गॾ गाॾे जे पोयों ॿधी ईअं गिलींदो वठां। परदेस में तो रहे त चई 300 रुपया छो रखिया अथई? बाबा हिननि जी जेतिरी बि तव्हां कंदो न की न हूंदी। हिते तव्हां कहिड़े तरीक़े लोड़ियो था, कहिड़ी तकलीफ़ुनि सां लोड़ियो था, इहा उन्हनि खे ख़बर न आहे। उन्हनि खे बसि इहा ई ख़बर आहे त होॾे वण में पैसा पिया आहिनि, पटिनि था। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? परदेसी इंसाननि खे न ॾुखायो। तव्हांजे थोरे न ग़लति लहजे जे करे ख़ुदा जो कसम उन्हनि जी राति जी निंड आराम थींदी आहे, उन्हनि जे कम ते दिलि न लॻंदी आहे, उहो कम ते हूंदा बि तड़पंदा आहिनि अंदर में अंदरि। अलाए उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ थींदी आहे। वरी परदेसनि जी हिकिड़ी आदत एॾी किनी हूंदी आहे, कहिड़ी, मां सभिनीनि खे कोन थो चवां त सुभाणे वरी कमेंट्स न मूंखे ग़लति ॾींदो, भला हाणे छा थी पवंदो, भला हक़ सच जेको आहे त मां ॿुधायां। हिकिड़ी आदत एॾी ख़राबु अथनि, फ़ोन ते जंहिंसां ॻाल्हाइण ते वेहनि था न, जेसि ताणी अॻिलो बोर न थिए। हलो, इहो बि तव्हांजो रवैयो भलो आहे। बहरहाल बाबा, मां इहो लफ़्ज़ यादि रखिजो, परदेसनि खे हिकु रिक्वेस्ट थो कयां त फ़ोन ते ॻाल्हाइण वारी आदत छॾियो, हुन सां ॻाल्हाइण जी आदत छॾियो, छो त अॻिला इंसान तव्हांखे जल्दी हल्को सम्झी वेंदा। परदेसी इंसान वफ़ा ते आई त क़यामत ताणी न छॾींदे। जॾहिं तुंहिंजे ग़लति रवैयनि ऐं लहजनि जे करे तोखां बेवफ़ाई ते आई न त क़यामत ताणी तुंहिंजे मौत जी बि ख़बर पवंदई न त बि ॾुख न कंदा अथई। परदेसिन जी इहा बि आदत अथव, यादि रखिजो। परदेसी मोहबत में बि नंबर 1 ते अथई, बेवफ़ाई ते बि नंबर 1 में अथई। यादि रखिजांइ, मोहबत ॾींदेसि डबल ते वापसि ॾींदई, जीअं बेवफ़ाई ॾेखारींदेसि ॻोल्हिया बि न लभंदई। यादि रखो इंसान, परदेसिन सां प्यारा लहजा करे ॻाल्हाईंदा। घणा वरी अहिड़ा बि आहिनि, मफ़ाद ते, हलो छा हाल आहे, ख़ुशियूं छो, फ़ोन ई नथो करे, फ़ोन वरी परदेसी करे। पाण वटि गीदे में 100 कोन हुई, वरी चवंदा नंबर कोन। अड़े बाबा, हुनजो भाउ कोन हुयो? हा, कंहिंखां नंबर वठी ॻाल्हाए न, मयार परदेसी ते ॾींदा। मां त चवां हुजांव थी, अलाह जो कसम, बस मथां सॼी भरे पाणी में बस खे उछले छॾिया, उन में पियो तव्हां तरो। परदेसिन सां ड्रामा घणा थींदा आहिनि, परदेसी इंसाननि सां वॾा ड्रामा थींदा आहिनि। अलाह जो कसम, अलाह तव्हांखे सम्झ ॾींदो। परदेसी हो, यादि रखो, हे सुहिणो, रब जी अमान में हूंदो, रब जी शाम में हूंदो, अल्लाह जी ज़ात बरकात, तव्हांखे को गम ऐं परेशानी न ॾेखारे। रब्बुल आलमीन मदीने वारे सोणे सरदार जे सदके जाते हुजो, सलामत ऐं आबाद हुजो।